अस्सलाम वालेकुम या अली मदद जी। तो दोस्तन के ॿुधाईंदो माता जो ॼातल सुञातल जलाल जोगी ऐं ईद जे एल्बम जी शुरूआत हले पई। उनजा 7-8 कलाम मां करे आहियां। हीउ जेको एल्बम मुंहिंजो अचे पियो नवाब प्रोडक्शन में ऐं उनजो प्रोड्यूसर आहे नवाब जखरानी। दोस्तन के ॿुधाईंदो हलां इंशाअल्लाह ताला फ्रेश ट्रैक ऐं नई सिलेक्शन में इंशाअल्लाह ताला दोस्तन के मज़ो ईंदो। जंहिंजा चीफ सिलेक्शन शायर प्यारो दोस्त भाऊ शाबान सोलंकी, भाऊ गफ़ार सोलंकी, मुझो प्यारो भाउ शेरवा डोमकी, गुल बिस्तरो ऐं भाऊ शाहिद जलबाणी ऐं मुझो प्यारो भाउ ओभायो मीराणी ऐं अब्दुल करीम मलिक। दोस्तन के ॿुधाईंदो हलां ऐं सनाला जाफ़री शिकारपुर वारो। तव्हां दोस्तन के ॿुधाईंदो हलां इंशाअल्लाह ताला तव्हां दोस्तन के बिल्कुलु मज़ो ईंदो हिन एल्बम में। ऐं फ्रेश ऐं मूंसां गॾु मुंहिंजो नरड़ो मोहम्मद हसनैन उनजो बि एल्बम अचे पियो इन प्रोडक्शन में नवाब प्रोडक्शन में। दोस्तन के ॿुधाईंदो हलां अस्सलाम वालेकुम या अली मदद।